जी दादा तव्हांजो नालो? दादा मुंहिंजो नालो आहे दीपू मल। दीपू मल तव्हांजो नालो आहे? जी हाँ। तव्हां किथे जा आहियो? असल ॻोठ धूड़ियो आहे, वेठा आहियूं जगदीश कॉलोनी में गुज़िरियल 15 सालनि खां। 14 ये जगदीश कॉलोनी किथे? ये मिठी वाली जेको चवंदा हू? जी हाँ बिल्कुलु इहा ई आहे। अच्छा मिठी वाली जगदीश कॉलोनी रहो पिया? जी जी। घणे वक़्त खां रहो पिया? तक़रीबन साईं 2007 खां हिते रहूं पिया। अच्छा 2007 खां पोइ रहो जी पिया? हाँ, हींअर 15 साल शुरू थियो आहे, 15 साल। अच्छा जी हाँ। हुते कहिड़ियूं कहिड़ियूं रातियूं रहनि थियूं? हिकिड़ो तव्हां मेवाड़ आहियो? जी हाँ सर, मेघवाड़नि जा 14-15 घर आहिनि। अच्छा। ॿिया सूटड़ आहिनि, महाराज त कब्ज़ा करी अलाए केतिरा ई वेठा आहिनि, वाड़ा ठाही वेठा आहिनि। अच्छा अच्छा जी हाँ। सही सही सही। मतिलबु तव्हां असल धूड़ीअ जा आहियो? जी हाँ। अच्छा हिते 2007 खां पोइ यका मिठी जगदीश कॉलोनी रहो पिया? जी हाँ 2007 खां हिते रहूं पिया। अच्छा ये प्लाट वगैरह तव्हां उन वक़्त वरिता वग़ैरह छा हो छा कहिड़े नमूने? उन टाइम बस ईअं भुॻड़नि जी मुठ ते 4-5 हज़ार रुपए जे हिसाब सां वरिता अच्छा। हुआ 5-6 प्लाट। जी जी पर जी। हींअर जॾहिं ज़मीन वैल्यू कई तॾहिं हिननि खे अलाए कीअं जॻाया त अची कंहिंखे जॻह मतिलबु? पर अची कब्ज़ा करणु शुरू कया, जिते बसि पाणी हिकु पंहिंजो धूड़। न न न हू केरु आहिनि केरु ही कब्ज़ा? ई साम्हूं सरदारी भगत वारा महाराज आहिनि, हिननि जी सपोर्ट पोयां खां अलाए केरे जी करे पियो ऐं एतिरो पावरफुल आहिनि। अच्छा सरदारी भगत वारा? जी हा साईं। अच्छा ही त माने मलाणी भगत वारा ही त माने जहिड़ो बसि साॻी आहिनि, बसि साॻी आहिनि। जी हा सर बिल्कुलु साॻी आहिनि। सही। पोइ हींअर ही तव्हां साईं कहिड़ो मसइलो अथई? हींअर तव्हां ज़िक्र कयो भई हीरा वारो मसइलो इहो हुयो त साईं काफ़ी अरसे खां असांजो कब्ज़े में इहे प्लाट आहिनि। जी। त राति इन मुंहिंजो सुरूंब उते लथियूं पियूं आहिनि, राति तक़रीबन 7:45 बजे जे टाइम हिननि अची मुंहिंजे जेके टाड़ा वग़ैरह खोयल हुया उहे कढी करे सॼा उते ॿाहि ॾिनी हिननि। अच्छा तव्हांजे प्लाट ते मतिलबु कंदी लोड वग़ैरह ॾिनल हो? जी उहो सॼो कढी करे हिननि ॿाहि ॾिनी। उहो कंहिं ॿाहि ॾिनी? इहो जॾहिं असां वियासीं हुते तॾहिं ॿियो केरु बि कोन हुयो, हिकिड़ो ही लज्जू भगत हुयो। लज्जू भगत? ही लज्जू छा कंदो आहे? ही केरु आहे? इहो साईं मुंहिंजे ख्याल में हाई स्कूल में टीचर आहे। अच्छा जी अॻु में ये लजपत महाराज जेको चवनि पिया ही? जी भगत लजपत? बिल्कुलु इहो ई। अॻु में बि हिन ते कई केस आहिनि, पंहिंजो स्कूल वारा वाक्यनि खां वठी जगदीश कॉलोनी में उभरंदे जेके मेघवाड़ वेठा आहिनि उन्हनि सां बि हिननि काफ़ी मसइला कया आहिनि। इन लजपत साॻी? जी साॻी हिननि। उस्ताद थी करे ही मामला? साईं तक़रीबन ही जेके बि कब्ज़ा कनि था सभु सरकारी मुलाज़िम ऐं उस्ताद ई आहिनि। अच्छा। जी हा तक़रीबन हिननि जो ग्रुप ठहियल आहे 15-20 माण्हू ॼणनि जो। अच्छा। जेको हाई लेवल ते इहे जेके हिननि खे सपोर्ट इलाही कंदी आहे, पर ग़रीबनि खे जीअण जंजाल हिननि करे छॾियो आहे सफ़ा। अच्छा। जी हा। सरदारी भगत वारा? जी हा सरदारी भगत। पोइ तव्हां छा था सम्झो कंहिंजी सपोर्ट हूंदी? सपोर्ट सपोर्ट बस महेश मलाणी जा माण्हू असां बि उन्हनि जा ई माण्हू आहियूं। मुंहिंजा पीउ शुरू खां वठी हिननि खे वोट ॾींदो अचे पियो अञा ताईं। अच्छा जलसनि में वियो हूंदो ॿियो टियों, पर अलाए छा हिननि खे कीअं भरियो आहे। वोटर साईं डॉक्टर साहब जा वोटर आहिनि, उहो साॻी वरी उन्हनि जा माण्हू तव्हां सां ज़ुल्म कनि, इहो त मुनासिब त कोन्हे न। पर उन्हनि खे केरु सम्झाए साईं? तव्हां कॾहिं असां इहो ई चवंदा हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं जी 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 साईं डॉक्टर महेश कुमार मलाणी खे, डॉक्टर खटूमल खे, इंजीनियर ज्ञानचंद खे ऐं ॿिया जेके बि असांजा वसवारा इदारा आहिनि त हिननि जे मथां कार्रवाई करे असां ग़रीबनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। अच्छा जी हा। तव्हां डॉक्टर महेश कुमार मलाणी खां, खटू खां, ज्ञानचंद खां, अरबाब लुत्फ़ खां मतिलबु सभिनी खां मुतालबो कयूं था त ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। अच्छा इहे जेके हिननि खे छॾिया आहिनि खुले हंध ते, हिननि खे कुझु लगाम ॾिनो वञे। अच्छा ही राति तव्हां सां कहिड़ो मसइलो? इहो थोरो नाज़रीन खे ॿुधायो जीअं उन्हनि खे ख़बर पवे त ही माना दीपमल जेको दाए वियो उन सां असल मामिलो राति कहिड़ो मामिलो पेश आहे इहो थोरो ॿुधायो। राति इहो ई चवां थो लजपत छा कयो हो राति? राति मुंहिंजा टाड़ा जेके हुया कंदी वग़ैरह ॾिनल हुई लोड़ो जी उहो सॼो हिननि कढी ॿाहि ॾिनी ऐं ॿिया हमारा भॼी विया। हिकिड़ो ही वेठो, तॾहिं आऊं घर कोन हुयसि, मुंहिंजी घरवारी हुते पहुती, तॾहिं हुनजे मथां धूड़ जूं बुकूं भरी हारियूं हुयूं लजपत। अच्छा। ऐं उनजे मथां बुथा लफ़्ज़ अलाए कहिड़ा कहिड़ा ॻाल्हाया विया, चवंदा तव्हांजे ॿारनि खे ऐं हिननि टाड़नि जे मथां उछलाए करे साड़ी छॾींदोसीं। अच्छा। ऐं उनखां अलावा ॿियूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, ऐं हीअं कराए छॾींदोसीं, तोखे पुलिस केस कराई, तोखे पादर हणाईंदोसीं, अलाए कहिड़ा कहिड़ा। जी हा मुंहिंजी घरवारी खे। उनखां पोइ मूं 15 ते कॉल कई 8 या 9 चकर, 15 फ़ोन करण ते तयारु न, या बिज़ी करे छॾे या जॾहिं हीअ अचनि था उन्हनि खे चई था अचनि 15 खे त असां हिते उन जॻह ते वञूं था, हिन नंबर ते या हिन लोकेशन ते जेका कॉल अचे उहा तव्हां न खणिजो। अच्छा। जी हा एतिरे नमूने जेको ही प्लान 15 ते केरु कोन आयो। तक़रीबन साईं हे तक़रीबन 8:30 या 8:45 जे टाइम मूं कॉल कई। अच्छा। अॻु में जेको जहिड़ो हलियो पियो हिननि चयो असांखे माण्हू कढी ॾियो, असां मारींदासीं। वीडियो ठाही हुआ ऐं मुंहिंजी घरवारी जे नाले चई, मुंहिंजे पीउ खे चई तूं हुनखे घुटो ॾेई आऊं हुजां त मारी छॾियां, तूं अञा वरी बीठो आहीं हिते। मुंहिंजे पीउ खे बि ॿुथा लफ़्ज़ ॻाल्हाए। अच्छा। जी हा। सही सही।
मतलब रात खां तव्हां जी ॻाल्हि कई अञा ताईं केरु कोन आयो अञा ताईं पुलिस केरु खां पुलिस जे हवाले सां केरु ई कोन आयो न साईं पुलिस ते आऊं थाणे वियसि कोन 15 ते कॉल कई जॾहिं अचण लाइ तयारु कोन थाणे ते मूंखे ख़बर आहे मूंखे उल्टा केस कराई बदिराईंदा अच्छा, इन करे अच्छा। आऊं वञण ई कोन थो चाहियां ऐं उन्हनि खे अर्ज़ु करी चवां थो पंहिंजे डॉक्टर खटूमल खे इंजीनियर ज्ञानचंद खे महेश मलानी खे अरबाब लुत्फ़ साहब खे सही तव्हां सां इंसाफ़ कयो इंसाफ़ कयो वञे अच्छा असां ग़रीब आहियूं असांखे इंसाफ़ कयो वञे बसि ये लजपत वारा ही तव्हां सां जी हा जुड़नि था। अच्छा साईं इहो न जी काफ़ी- काफ़ी ॼणा आहिनि लजपत हिननि जी गैंग ठहियल आहे 15-20 ॼणा आहिनि साईं अच्छा जी हा। ही हुते छा था कनि हुते मतिलबु तव्हांजी कॉलोनी में ही साईं त मानी खाई निकिरंदा आहिनि या बुखे पेट ॾींदा आहिनि चवंदा आहिनि त असां वाक था कयूं अच्छा पर निकिरंदा असल हिननि जो जेको मिशन आहे उहो आहे कब्ज़ा करणु अच्छा जी हा सही जेको हर जॻह ते जिते बि सरकारी ज़मीन ॾिसनि था त ही चवनि था ही सॼी सरकारी ज़मीन असांजे ॾाॾे ते नाले चढ़ियल आहे ॾाॾे जे नाले नाले जी? ते बिल्कुलु उहो वरी हिननि जो ॾाढो कहिड़ो आहे उहो साईं हर भिट में हिननि जो जेको आहे उहो चवंदा हर भिट में असांजी जेका हिते कब्ज़ो आहे ई आहे अच्छा जी हा तव्हां हिननि जे ख़िलाफ़ दायूं सही किथे अॻिते विया आहियो साईं मूं सिटीज़न या पोर्टल सिर्फ़ु ते असां मीडिया वारनि अॻियां इहे हाय गोड़ा कयो विया बसि हाणे अची मीडिया वारनि ते इन खां पोइ मूं पहिरियां बि DC साहिब खे एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि जी। त मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो था कनि मुख़्तियार कार साहिब खे बि चयो पर जी। हू चवंदा उल्टो तूं ग़लति आहीं ऐं मुंहिंजी कीअं दांह फ़रियाद कोन ॿुधी अच्छा छो ग़लति आहे मतिलबु छा था तव्हां करे जेको तव्हांखे ग़लति पर असां अहिड़ो कुझु कयो त कोन्हे की अगरि कोई मसइलो हुजे त हू खुलेआम चई या मूंखे ॿुधाई सघनि था न मतिलबु इंतिज़ामिया तव्हांखे छा थी चए त तव्हां या तव्हांखे कब्ज़ा खोर चवे थी तव्हां असांखे कब्ज़ा कोन थी चए असांखे अच्छा जॾहिं ही गली जे मामले में आया तॾहिं मूं इहो चयो अगरि प्लाट मापियो था त सभिनी जा मापियो सही। गलियूं सिधियूं कयो था सभिनी जूं कयो सही। मूं अकेले को ॾोह कोन कयो आहे सही। हिन ॻाल्हि ते मूं ॻाल्हायो हू मूंखे चवंदा तुंहिंजे पीउ जी मिल्कियत आहे हीअं थियो अगरि मुंहिंजी न आहे त पोइ हिननि जी आहे त आउं छा थो करे सघां सही बसि इहा ई मसइलो आहे या तव्हां खां अॻु में ही लजपत वारनि जो हिते कब्ज़ो हो छा साईं कब्ज़ो कंहिंजो बि कोन हुयो या उन्ही जे करे बसि ही तव्हांखे तंग कनि पिया वग़ैरह असल में ज़मीन चवंदा न हिन हींअर कई आहे वैल्यू अच्छा। हाणे हिननि खे खपनि पैसा अमीर त अॻु में आहिनि इहे सफ़ा अमीर थियण जे चकर में जेको ग़रीबनि जी जेका आहे सफ़ा मिटी पलीत करी वेठा अच्छा आहिनि। पोइ राति चवनि था की कंहिं दोस्त ॿुधायो भई तव्हांजे जेके लोढ़ा वग़ैरह पटे उन्हनि खे चई हीअ असांजी हिते होली वग़ैरह हुई होली हुई छा उन जो साईं, ग्राउंड वग़ैरह आहे छा होली त अॻे ॾींहुं हुई पर हिननि राति होली करी छॾी साईं अच्छा जी हा होली हा होली त बाक़ी अॻी नहीं हुई पर ही चवंदा हीअ असां जेका लोढ़ा वग़ैरह सारिया आहिनि इहे असां मतिलबु हिते होली ठाही हुई ऐं असांजो प्लाट उन में लोढ़ी पंहिंजो ही होली ठाही हुई ही वाकई उन्हनि जो प्लाट उन्हनि होली ठाही या वाकई ड्रामो प्लाट त असांजा हुया पर हीअ होली रोज़ ठाहींदा रहनि था हिन खां अॻु में बि काफ़ी दफ़ा टाड़ा उखड़ी विया आहिनि सभु ॻाल्हियूं कनि पिया पर असां इहो ई चवंदा हुआसीं असांखे इंसाफ़ कयो वञे बसि रोज़ तंग अची विया आहियूं उन्हनि जे धमकियुनि मां अच्छा जी हा सही 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 मतिलबु हाणे त तव्हांजे नियाणियुनि खां तव्हांजे माना मतिलबु ॿार बच्चनि खे उन्हनि खे गुथा लफ़्ज़ गंद ॻाल्हाए ॾाढा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया साईं ॾाढा गुथा लफ़्ज़ अच्छा जेके वीडियो में पिया आहिनि अच्छा वीडियो में बि आहिनि तव्हांखे प्रूफ आहिनि सबूत जी, आहिनि बिल्कुलु मूं वटि सबूत ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग आहिनि वीडियो रिकॉर्डिंग आहिनि सबूत आहिनि मूं वटि अच्छा जी हा उहे मूंखे रिकॉर्डिंग ॾिजो महिरबानी करे उहे मूंखे रिकॉर्डिंग ॾिजो इंशाल्लाह सही 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 महिरबानी तव्हांजी महिरबानी महिरबानी जी भाई और नाम की है मां नालो सोरठ है सूरत भाई यार की मसलो थे रात है महाराज आया था सुने तो प्लाट विलाट मैंने कंदी में साड़िया दे लोड़ा साड़िया दे की मामलो है सान महाराज आया था तो मां घरवाड़ घर ही कोन तो ने तो हूँ बैठी मां घरी बर्तन में धोया तो मां काका जी ससुर दिकरो आयो तो भाभी मैं लोड़ो साड़ी में मैं कौन है तो अलाए कौन है अभी जाओ तो हूँ तोड़ी रूड़ी गई तो महाराज को लोड़े साड़ा वाला था वो भजे गया अलाए कौन था कौन न था हता महाराज एक महाराज को बीठो तो कोई बदतमीजी में से करे गलत ॻाल्हायां उहे नाम की कोन ओळखो था मने ओळखा होती नहीं हाँ। नालो में हेणा सुने लज्जो नालो हुयो। लज्जू नालो है जी लज्जो नालो लजपत मास्टर एक महाराज गंज वो कोने शायद वो भी थे सके जी वाह अगते सुनाओ मैं तो वे कहता जी ये ताजा टाड़ा बने में लोड़ो खोसे जी टाड़ा बाड़िया ये तिना बाड़सा ताजा बाड़िया ना ही बाहर ऐसा आन माने उहे लज्जू गयो उहे लज्जू ही में ना गयो होय और बीजो कया दे ता बाड़िया ना तिना सजे परिवार ना ले जा से थाने में देसा हाँ। थाने में न दिया तो असा महाराजा नो नालो लाई कुत्ते ते रखी दे अच्छा ई कया दे ई कहे धमकी नहीं रवानो थियो बचे जो घरे 10 का 15 20 जना मानो तेड़ी आया कैसे तेना चीर सा साई बेइज्जती कर सा तू पियारे मार सा मां भाई रो नालो मोइन वो यहाँ कम तो करे होय मैं सा डोए तो डोई रो कम तो करे तो उहे ने फोन करे तो वो भी आयो मी वट कोन आयो सीधो महाराज लगियो होय तो 10 का 15 20 जना मानो आया तो असन धमकी ने ना दे हर टीजे आया असा कंदे साड़े ना हर टीजे ने असन धमकी दे जाए था कहता धनी ना मारसा तिना मारसा ता सजो परिवार तबाह करसा केला करसा आखिर असा केड़ो डो करियो यार अच्छा ये केला आकर करण चाहिए यार कम है कि मकसद की ये है मकसद यहाँ का पूछे लिया ये मकसद की है आखिर या हमारे प्लाट ते कब्जो करण चाहिए कब्जो जारी गल कब्जो करे ना हर टीजे ने मानो आए ना कब्जो करन
अच्छा ये कुल महाराज रो कयो धरने कुल महाराज ता कराए अच्छा हर टीचर आया धमकी नहीं आया कि तेना चीर सा ताजी बेइज्जती कर सा असा 100 जाने डोसे ना चीरे बेइज्जती कर सा मैं आवा नियाणी रे बारे में एड़ा मुथा लफज गालाया किना लफज गालाया किन्ना लफ्ज़ गालाए जेड़ी उहेरी बहन तेरी मोहिनी री बहन सही के मोहिनी असांजो भाई है तू असांजी बहन है तो बहन से अहिड़े तरीके की गाल करण यार जायज़ है ये तरीके से गाल करण जायज़ है गलत है गलत है गलत बिल्कुल गलत है तो ये तरीके से मेरा बात करें दिए रात आए चीरने बातें करें दिए असां डोसे आते ना चीर से पचे की थियो पचे को मसलो कोई विच में आयो के हल करियो या कोई संतरा आई थी संतरा आई थी संतरा आई थी साण हवे संतरा रखे ॾींहुं 11 बजे से फोन करता कोई फोन को बीजो कोई राब्तो कोन थियो ने अच्छा संतरा के फैसलो करसा संतरा के फैसलो करता असां कोई फैसला को करते नहीं कोई फैसलो को थियो ने कोई फैसलो को हेलो हमें आवाज कहानी की है अभी की कहानी चाहता आवाज मुतालबो की है की कहानी चाहता असीं यही कहानी चाहता असां आपरो पिलाड़ असीं कोन छॾाने एक कब्जा जो करे ना ये ना हटाया जाए असीं अच्छा। गरीब माण्हू असीं हथ दा बजा असीं कहीं कोन करे सघूं सही 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 मतलब कब्जो है हमारे प्लाट के कब्जो करना चाहिए कब्जो या करण जाए बिल्कुल कब्जो करण जाए अभी हले आप ही देखे सको था सही ये कूड़ मैं है इसको कब्जा को नहीं लजू भी जाए या खिलाफ मैंने कार्रवाई करी जिला को ये कार्रवाई करी जाए यार अच्छा अभी मुतालबो क्या क्या करो था ये मैंने मलानी ने कहो था मलाणी कहीं कोन था करे सघे कुल मलाणी ना कराई जा मलानी कराई गया मलाणी कराई ना भी कोन तो कराई अच्छा यार कुल का बच्चे है हमारे मसलो हल कौन कर से डॉक्टर कटुमल कर से मलानी कर से अरबाब लुतफ कर से कौन कर से बीबी रागवान तो यही जाई तो बीबी या रागवान। ध्यान है या संतरा है भी को संतरे आई थी यार कोई रिपोर्ट को नहीं बची हां कोई रिपोर्ट को ना कोई दिए रिपोर्ट को ना के फोन कर रहा फोन को भी जो कहीं होना हां हां तो 11 बजे से फोन कर रहा कोई फोन भी जो आयो है